بسم اللہ الرحمن الرحیم انا نحن نزلنا الذکر وانا له لحافظون صدق اللہ وصدق رسولہ النبی الکریم ونحن علی ذلک لمن الشاہدین والشاکرین والحمد للہ رب العالمین. سب درود شریف پڑھو. اللہم صلی علی محمد بعدد من صلی وسلم وصلی علیہ بعدد من قعد وقاب وصلی کذالک علی جمیع الانبیاء والمرسلین وعلی اہل طاعتک اجمعین آمین. محترم عزیز دوستو، بزرگو، بھائیو، اج اسانجو عنوان ہے حفاظت قرآن. اللہ تعالیٰ قرآن جی حفاظت کئی ہے. قرآن محفوظ ہے. سورت ہجر آیت نمبر 9 پارو 14 پڑھیم. فرمائیں انا نحن نزلنا الذکر، اساں قرآن کے نازل فرمائے وا. ان جا ب تفسیر. ایکڑو تفسیر اساں نازل کیوا کہ مانو وری چوندا تو حضور صلی اللہ علیہ وسلم جے زمانے تائیں قرآن محفوظ ہو. حضور صلی اللہ علیہ وسلم کھاں پو معاذ اللہ صحابہ کرام جے دور میں ان میں رد و بدل تھو، پھیر پھار تھی. ان جو جواب انہی آیت جو اگیوں جز وَإِنَّا لَهُ لَحَافِظُونَ. اللہ چے تو قرآن جا محافظ اسائیں، قرآن جی حفاظت اساں کئی ہے. ऐं इहो जुमिलो इस्मियो आहे. जुमिले इस्मे में दवाम ऐं इस्तिमरार आहे. मतिलबु त क़ुर जा असां मुहाफ़िज़ आहियूं, मुहाफ़िज़ रहंदासीं. शुरू खां वठी आख़िर ताईं क़ुर जी हिफ़ाज़त दुनिया रहती दुनिया तक क़ुर जी हिफ़ाज़त अलाह कंदो. सिंधीअ में हिकिड़ो पहाको आहे, जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे. अलाह हिफ़ाज़त करे त पोइ केरु कुझु बिगाड़े नथो सघे. अलाह बचाए त केरु विञाए नथो सघे, केरु रुलाए नथो सघे. ऐं के माण्हू चवंदा त क़ुर पाक कुझु खुटल आहे, गार में को खणी वियो इमाम, इहो वरी अॻिते ज़ाहिर थींदो. अलाह सी ॿी आयत में फरमायो हा मीम वल क़ुरानिल मुबीन. कसम आहे क़ुर मुबीन जो. मुबीन माना पधरो, ज़ाहिर, ज़हूर, चिटो. हिकिड़ो जे कुझु खुटल आहे ऐं लिकल आहे पोइ ईंदो त इहो मुबीन न थियो. मुबीन चइबो आहे चिटो, ज़ाहिर, ज़हूर. मस्जिद में पियो आहे, मदरसे में पियो आहे, ख़ानकाह में पियो आहे, दफ़्तर में पियो आहे, घरनि में पियो आहे. के क़ुर जा शौक़ीन आहिनि त गाॾियुनि में पियो आहे, किन जे वरी जेब में क़ुर पियो आहे, नंढड़ो पॉकेट साइज़ पढ़नि पिया. त क़ुर ज़ाहिर ज़हूर आहे, उन में लिकल न आहे. हाणे जेको चए थो त क़ुर जेकॾहिं कुझु लिकल आहे या फेरफार आहे त इहो इन क़ुर जी आयत जो इनकारी आहे. इहो मुस्लमान न चइबो. इनखे इन जो जनाज़ो न पढ़बो, इनखे मुस्लमान जे क़ब्रिस्तान में दफ़न न कबो. त इहे माण्हू जेके चवंदा क़ुर जी हिफ़ाज़त नाहे थी, फेर फार थी आहे. ऐं अलाह तबारक व ताला वरी चैलेंज ॾिनो. सूरत बक़रा आयत नंबर 23 फरमाए वइन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़ातू बिसूरतिम मिन मिस्लिही वदू शुहदाअकुम इन कुंतुम सादिकीन. जेकॾहिं तव्हांखे शक आहे, जेको मां पंहिंजे बाने प्यारे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुर नाज़िल कयो आहे, तव्हांखे शक आहे त फ़ातू बिसूरतिम मिन मिस्लिही, हिकिड़ी सूरत तव्हां बाणे ॾेखारियो, ठाहे ॾेखारियो. 114 सूरतुनि मां हिकिड़ी, नंढड़ी वॾी बि न. वदू शुहदाअकुम, पंहिंजा दोस्त, मिट, माइट, माहिर, हिन मुल्क जा, ॿिए मुल्क जा, मके मदीने वारा, जितां जा वर्णन गॾु कयो, ठाहे ॾेखारियो. इन कुंतुम सादिकीन, जेकॾहिं तव्हां सचा आहियो त. ऐं 1400 साल गुज़री विया, न ठाहे सघिया. 1400 साल गुज़री विया, न ठाहे सघिया. चैलेंज आहे अलाह सी क़ुर में ॾेई छॾी. साइंसी दौर आहे, हिन महिल त ॾुखी ॻाल्हि न आहे. तव्हां वटि AI आहे, चैट GPT आहे, कंप्यूटर में सभु शयूं ठाहे था सॼो. को जेकॾहिं चए बा मुंहिंजो फ़ोटू मुंहिंजे क़ौम जे चङे मुड़ुस सां ठाह, तव्हां पंहिंजो फ़ोटू बि ॾियो, उनखे AI खे उनजो बि ॾियोसि, उहो तव्हां सां भाकुर पिया पाईंदो, सभु ॾिसंदा, अहिड़ो ठाहे ॾींदो जहिड़ो सच में तव्हां उन सां वेठा आहियो, उन सां भाकुर पिया पायो, उनखे हथु पिया ॾियो, जहिड़ो वणेव. सदर, आर्मी चीफ, चीफ जस्टिस, जंहिंसां वणेव तव्हां गॾु वेठा आहियो, चांहि पिया पियो,
तव्हांखे भले इहो सुञाणे बि कोन, तव्हांखे AI चैट GPT अहिड़ी तस्वीर ठाहे ॾींदो जो ॿिए माण्हू खे ख़बर बि न पवंदी। इन कंप्यूटर साइंस खे चयो वियो त जेकॾहिं क़ुर फीड करे अहिड़ो तूं ठाहे ॾेखार, हुन जेके अंग लिखिया एकादा का सव हज़ार 10,000 लख 10 लख अरब खरब पदम अञा मथे 6 to 6 अॻिते 15 ॿुड़ियूं जे एतिरा दफ़ा कोशिशि कजे त पोइ मता थी सघे। हालांकि ब अल्फाज़ दीगर इहा शइ मुश्किल आहे, हुनजे हथ में न आहे। तव्हां जदीद दौर में बि क़ुर जहिड़ो न ठाहे सघियो, ऐं अलाह जी फरमाए थो न ठाहे सघंदो, तव्हांजे वस में न आहे। फरमाए लायातून बि मिसली, तव्हां अहिड़ो न आणे सघंदो। ॿियो तफ़सीर त क़ुर पाक मुअजिज़ा आजिज़ कंदड़ आहे, अहिड़ो कोन आणे सघंदो। क़ुर पाक जहिड़ो को ॿियो न आणे सघंदो। काफ़िर जेके चवंदा त इन में हिकिड़ा चवंदा त फेर फार कोन्हे, ही आहे ई जेको आहे कोन। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हिकिड़ो हबीब नजार हूंदो, नजार चइबो आहे अरबी में वाढे खे, कारपेंटर बढ़ई उर्दू में चइबो आहे बढ़ई। उन हबीब वटि हुज़ूर वेहंदो हो, इहो थो सेखारेसि। अलाह चई थो तव्हां बि ठाहे ॾेखारियो, तव्हां बि कंहिं दोस्त वटि वियो, अरबी जे माहिर वटि वियो, ठाहे ॾेखारियो। को यहूदो नसारा कोशिशि कई, पंहिंजे पोप पादरियुनि खे हिकिड़े खे 6 महीना हिकिड़ी जाइ ते विहारियऊं, खाधा पीता सभु शइ ॾिनऊंसि, दुनिया जी का बि हवा न ॾिनऊंसि, चई सभु इल्मु पियो त अहिड़ो ठाह। 6 महीननि खां पोइ छा ठाहीं? अलफ़ील मलफ़ील वमा अदराक मलफ़ील ज़ंबू तवील व खुर्तूम कसीर। चई तोखे ख़बर न आहे हाथी छा आहे? हाथी तो ख़बर आहे हाथी छा आहे? चई जेको आहे सो पुछ डिघो अथसि, सुंड नंढी अथसि। हाणे इहो कमाल त कोन्हे, इहा त आम ॻाल्हि आहे, नंढे ॿार खे बि ख़बर आहे त हाथीअ जो पुछ डिघो आहे, सुंड नंढी आहे, इहो कमाल कोन्हे। 6 महीना सोचण खां पोइ बि इहो ठाहीं। अलाह फरमाए लायातून बि मिसली, तव्हां क़ुर जहिड़ो न आणे सघंदो। बादशाह हारून रशीद जो पुटु मामून रशीद, हारून रशीद अब्बासी बादशाह खां पोइ हुन जो पुटु मामून रशीद थियो। पोइ उहो इल्मी मजलिस बहस मुबाहिसो कराईंदो, हर दफ़े थींदी, हुन में जेको ॼाणू हुजे आलिम हुजे उहो अचे, पंहिंजो इल्मु अची पेश करे। पोइ हिकिड़ो माण्हू आयो जेको वॾो फ़सीह बलीगो, इल्म जी ॼाण वॾी हुअसि, उन बि पंहिंजो हिसो मिलायो। जॾहिं बहस मुबाहिसो मजलिस पूरी थी त सभु विया, बादशाह हुनखे सॾु कयो मामून रशीद। चई तूं इसराइली यहूदी? चई हा। केॾी सम्झई बादशाह खे, सम्झई ते ॼाणू त वॾो आहे पर मुस्लमान कोन्हे। चई तूं मुस्लमान थी, तोखे आउं राज़ी करे छॾींदुसि, चयऊं पंहिंजे अबे ॾाॾे जे दीन खे न छॾींदुसि। अॼु बि माण्हू खे चओ न, चई बाबा करे वियो, ॾाॾा करे वियो, अड़े बाबा अलाह ऐं अलाह जो रसूल जीअं चए थो, बाबे ॾाॾे जी थोरी ॿुधबी। जीअं अलाह चए, अलाह जो रसूल चवे, हाणे हिते बाबे ॾाॾे जी ॻाल्हि न हलंदी। बाबे ॾाॾे जी ॻाल्हि हलंदी दुनियावी मामलात में, कारोबार में, ॾेती लेती में, मिटी माइटी में बाबे ॾाॾे जी ॻाल्हि ॿुधबी। निमाज़ रोज़े क़ुर जे हुकुम जे मुखालिफ़ जेकॾहिं बाबे ॾाॾे जी ॻाल्हि आई त उहा छॾे ॾिबी। बहरहाल वरी साल गुज़रियो, इल्मी मजलिस थी त हिकिड़ो माण्हू आयो, अञा वधीक फ़साद बलागत सां ॻाल्हाए पियो। उन पंहिंजो इल्मु पेश कयो, मजलिस पूरी थी, बादशाह हुनखे सॾु कयो। चए तूं साल खनि अॻे हिन मजलिस में आहीं? चई हा। चई तॾहिं मूं तोखे चयो इस्लाम आण, तो न आंदो, हाणे छो आंदी? माना हिन वक़्तु उनजे इल्मी बहस मुबाहिसे मां उहो सम्झी वियो त मुस्लमान थी वियो। चई त मां सुठड़ो राइटर आहियां, लिखंदड़ आहियां, कातिब आहियां। मूं 3 किताब यहूदियुनि जे तौरेत जा लिखिया, उन में रंग काग़ज़ कलम आर्ट पेपर आला क़िस्म जा ठाहियमि, उन्हनि जे यहूदियुनि जे इबादत खाने में पेश कयुमि। उतां जे यहूदियुनि जे जेको आहे सो वॾनि ॾिठा, क़बूल कयो, मूंखे इनाम ॾिनो। वरी मां इंजील लिखिया 3 नुस्ख़ा फर्स्ट क्लास, उन में थोरी फेर फार बि कयुमि। यहूदियुनि जे किताब तौरेत में फेर फार कयुमि, इंजील में बि कुझु मटा सटा कयुमि, कुझु पंहिंजा जुमिला हयामांसि। इंजील लिखियमि, वरी ईसाइनि जे पोप ऐं पादरियुनि वटि खणी वियुसि, उन्हनि बि उहे क़बूल कया, मूंखे इनाम ॾिनो। पोइ मुंहिंजो क़ुर त वधीक मक़बूलियत वारो किताबु आहे। इहे मां 3 नुस्ख़ा लिखां, इन्हनि में बि थोरो मटा सटा कयां, क़ुर जा जेके ॼाणू आलिम आहिनि यहूदियुनि जा, ईसाइनि जा, पोप पादरी त मूंखे इनाम ॾींदा, हीअ त वधीक ॾींदा। चए पोइ मूं क़ुर में 3 नुस्ख़ा लिखिया बहितरीन काग़ज़ कलम सां, कई ज़मानो लॻो हुन तयारु करण में, 30 सिपारा के सोलड़ा त कोन्हनि के। असांजे छोकिरनि खां हिकिड़ी कापी फेर कान थी थिए, जंहिंमें बि पाण बि लिखनि, भाउ खां बि लिखाइनि, भेण खां बि लिखाइनि, जेके सुस्त ऐं टोटरी ॿार आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर आहे।
सभिनी जी मदद खां पोइ थियो आहे कापी फेर ते 30 सिपारा आहिनि 3 नुस्ख़ा लिखिया ऐं जॾहिं पेश कया चेक कयूं चई हीउ ग़लति आहे ॿियो खयूं ग़लति आहे टियों पढ़ियूं ग़लति आहे मां सम्झी वियुसि त हिन जी हिफ़ाज़त अलाह थो करे सचो दीन आहे इहो मुस्लमान थी पियो त क़ुर मोजिज़ आहे क़ुर खे केरु आजिज़ न करे सघंदो इहे 1400 सालनि ताईं काफ़िरनि कोशिशि कई हाणे जेके चवंदा त क़ुर में फेर फार आहे हुज़ूर खे कंहिं सेखारियो तव्हां ठाहे ॾेखारियो अलाह साईं ते चैलेंज ॾिनुनि अलाह ताला क़ुर जो मुहाफ़िज़ अलाह पाण व इन्ना लहू लहाफ़िज़ून हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े ग़मगीन थिया हीअ जेका आयत नाज़िल थी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़मगीन थिया त यहूदियुनि पंहिंजे किताब खे मटाए छॾियो आसमानी किताब खे ईसाइनि मटाए छॾियो ख़ुदि यहूदो नसारा चवंदा हर 30-40 सालनि खां पोइ असांजे आसमानी किताब में अमेंडमेंट थींदी आहे फेर फार तब्दीली थींदी रहंदी आहे क़ुर पाक 1400 साल खां वठी अॼु ताईं का बि तब्दीली न आहे अखर त छा ज़बर ज़ेर पेश नुक्ते जी बि तब्दीली कान्हे का अलाह सी क़ुर में फरमाए बिमस्तहफिज़ू मिन किताबिल्लाह यहूद नसारा खे आसमानी किताब जी हिफ़ाज़त ज़िम्मे लॻाई वई पोइ उन्हनि छा कयो उन उम्मत उन सां जेको हशर कयो जेको अॼु तव्हांखे मालूम आहे ऐं हुज़ूर खे ग़म थियो अलाह साईं हुज़ूर खे ग़म ज़दा त न ॾिठंदो न अलाह फरमायो सोना नाज़िल बि असां कयो हिफ़ाज़त बि असां कंदासीं अॻियुनि उम्मतुनि जी हिफ़ाज़त ज़िम्मे आहे ई कान मुंहिंजे हिफ़ाज़त ज़िम्मे आहे तंहिंजे करे तूं परेशान न थी क़ुर जी जीअं हिफ़ाज़त आहे वाइदो क़ुर जी हिफ़ाज़त जो आहे ईअं रसूलुल्लाह जे फरमान हदीस जी हिफ़ाज़त बि अलाह कई क़ुर नालो आहे लफ़्ज़ ऐं माना जो रुगो लफ़्ज़ सिर्फ़ु न मानी ऐं मतालिब उहे मानी मतालिब मां मुराद आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान जेको माण्हू सिर्फ़ु तर्जुमो लिखे उनखे शाया करण जी इजाज़त न आहे अंग्रेज़ी में उर्दू में फारसी में क़ुर जो तर्जुमो शाया नथो करे सघे क़ुर सां गॾु शाया कंदो क़ुर जा लफ़्ज़ बि लिखे माना बि लिखे इहा ठीकु आहे कहिड़ी ॿोली में शाया करे बाक़ी बिना क़ुर जे लफ़्ज़नि जे माना शाया करे उहा इजाज़त न आहे त क़ुर जा मानी मतालिब आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान हदीस अॼु बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ हिकिड़ी सुतत अहिड़ी जमात तयारु थी जिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान साहबा किराम गॾु कया उहे हदीस शरीफ़ बुख़ारी शरीफ़ तिरमिज़ी शरीफ़ मुस्लिम शरीफ़ नसाई शरीफ़ इब्न माजा अबू दाऊद इहे अॼु ताईं महफ़ूज़ आहिनि 5-6 सदियुनि खां माना 500-600 साल खां पुराणो नुस्ख़ो खणो अॼु किताब खणो ज़रो बि फ़र्क़ु न ईंदो क़ुर बि महफ़ूज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान बि महफ़ूज़ हा बाक़ी रिवायत में कमी आहे सनद में किथे फ़र्क़ु अचे थो पर उअं ई लिखियलु आहे जीअं अॻे लिखियलु हो ईअं न त अॻे ॿियो लिखियलु हो हाणे ॿियो लिखियलु आहे ईअं न आहे खे अलाह फरमायो त लितुबय्यिन लिन्नासि मा नुज़्ज़िल इलैहिम सोना क़ुर नाज़िल कयोसीं त जीअं माण्हुनि खे तूं सम्झा बयानु कर जेको नाज़िल कयो वियो पंहिंजे मफ़हूम ऐं अंदाज़ में सम्झा हाणे हुज़ूर जेको मफ़हूम ऐं अंदाज़ बयानु सम्झायो इहो क़ुर जो मतिलबु ऐं मानी आहे त क़ुर बि अलाह महफ़ूज़ रखियो हुज़ूर जे तिर्ज़ अंदाज़ मफ़हूम ऐं मतिलब खे बि महफ़ूज़ रखियो इन जो बि अलाह साईं ज़िम्मो खयो आहे पुराणो नुस्ख़ो तिरमिज़ी शरीफ़ जो खणी अचे बुख़ारी शरीफ़ जो खणी अचे हुज़ूर जे हदीस जो ऐं उहो 500 साल पुराणो नुस्ख़ो अॼु बि खणी अचे ज़रे जो फ़र्क़ु न ईंदो नज़र असांजनि किताबनि में तब्दीलियूं अची वेंदियूं अलाह जे कलाम ऐं सुहिणे रसूलुल्लाह जे कलाम में का बि तब्दीली न आहे न ईंदी आहे चैलेंज आहे सॼी दुनिया खे ईंदड़ दुनिया वारनि खे चैलेंज आहे क़ुर शरीफ़ जो लहजो बि महफ़ूज़ आहे 29 अखर आहिनि हरफ़ आहिनि क़ुर अरबी जा पटी अल्फ़ाबेट जेका आहे सिंधीअ जा 52 अंग्रेज़ीअ जा 26 क़ुर अरबीअ जा 29 उहे जीअं अंदाज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्राइल अमीन सेखारिया ता में फ़र्क़ु त्वा में फ़र्क़ु दुआद में फ़र्क़ु ज़ुआ में फ़र्क़ु ज़ाल में फ़र्क़ु ज़ा में फ़र्क़ु जंहिं अंदाज़ सां मख़रज कढणी आहे तजवीद करणी आहे मूंखे त कान थी अचे पर क़ुर जेके जंहिं अंदाज़ सां पढ़नि था उहो उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां वठी अॼु ताईं उहो ई लहजो बि महफ़ूज़ आहे उन में बि तब्दीली न आहे उहो लहजो बि अञा ताईं महफ़ूज़ आहे जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्राइल अमीन ॿुधायो त हिन अंदाज़ सां पढ़बो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ साहबा किराम अॼु जा कारी मुजविद तजवीद ॼाणींदड़ क़ुरा हज़रात उन अंदाज़ सां पढ़नि था क़ुर जा लफ़्ज़ महफ़ूज़ मानी महफ़ूज़ क़ुर जा जो लहजो ऐं तरीक़े अंदाज़ अदायगी उहो बि महफ़ूज़
क़ुरान पाक जी रस्मुल ख़त बि महफ़ूज़ आहे। रस्मुल ख़त सूरत ख़ती, असां नंढनि ॿारनि खे पता सूरत ख़ती लिखी ॾेखार। सूरत ख़ती लफ़्ज़ आहे सूरत ख़ती, लिखण जो तस्वीर सूरत ख़ती, जेका ऐं सूरत ख़ती असां चवंदा आहियूं। अरबी सूरत ख़ती अलॻि आहे, क़ुरान जी में थोरो फ़र्क़ु आहे, उहा बि महफ़ूज़ आहे। जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जंहिं अंदाज़ में लिखी वई, अॼु ताईं उहा कंहिं हुन में तब्दीली न कई आहे। मसलन तव्हांखे मिसाल ॾेई सम्झायां, लिहाज़ा अरबी में जेको लिखिबो आहे, आम अरबी जा तव्हां किताब पढ़ंदव त लिहाज़ा लाम हा ज़ाल गॾु लिखिबो आहे। क़ुरान में जेको आहे उहो लिहाज़ा में लाम अलॻि आहे, मा लिहाज़ल किताब। हाणे उते लिहाज़ा लाम हिन सां गॾियल कान्हे का, उहो पुराणो नुस्ख़ो क़ुरान जो खोले ॾिसंदो ऐं मौजूदु ॾिसंदो त लाम हुन खां अलॻि आहे। कंहिंखे ताक़त न आहे जो इन खे गॾु करे, आहे त लिखण जो अंदाज़ हू बि सही आहे, हीअ बि सही आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखबी आहे। क़ुरान जी रस्मुल ख़त छा आहे, सूरत ख़ती छा आहे, अर रहमान में मीम ऐं नून गॾु आहे। मीम जे मथां जंहिंखे कारी साहब चवंदा आहिनि खड़ी ज़बर, उभी ज़बर आहे, उहा ॾिनल आहे। आम अरबी ख़त में रहमान मीम अलिफ मीम ऐं नून गॾु अलॻि बि थी वेंदी आहे। अरबी आम किताबनि में रहमान मीम खां ऐं नून में फ़ासिलो आहे अलफ़ सां। क़ुरान में जिते बि पढ़ंदव बिस्मिल्लाहिर रहमान रहीम, उहो मीम ऐं नून गॾु आहे। अॼु ताईं उन में कंहिं तब्दीली न आंदी आहे। अलिफ लाम मीम रा आम सूरत ख़ती में छा आहे, अलॻि आहे, क़ुरान में गॾु आहे। हिकिड़े दफ़े लतीफ़ो लिखनि था त मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान जो, उहो गाॾी में क़ुरान पढ़ंदो पियो, हिकिड़े अंग्रेज़ ॾिसोसीं हज़रत छा आहे क्या है जे क़ुरान शरीफ़ है मैं देखूं ॾिस, ऐं पोइ अलिफ लाम रा खे चई हीअ त आलू लिखियल आहे, हाणे हुनखे पढ़ण बि न पिया आयो। न त जेकॾहिं अलॻि हुजे त पोइ अलिफ लाम मीम रा पढ़बो। आम जेकॾहिं अरबी लिखबो त अलिफ अलॻि लाम अलॻि रा अलॻि, पर क़ुरान में इहो गॾु लिखबो, गॾु अलॻि न लिखबो। अॼु ताईं उहो अलिफ लाम रा मीम आहे, पढ़बो आहे अलिफ लाम रा। त लिखत जो जेको अंदाज़ आहे उन वक़्त खां वठी अॼु ताईं ॿई सही आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम मीम नून गॾु लिखो त बि सही, मीम ऐं नून अलॻि करे अलिफ सां फ़ासिलो ॾियोसि त बि सही, पर क़ुरान जी जेका रस्मुल ख़त आहे उहा अॼु ताईं महफ़ूज़ आहे। इहा बि कंहिं तब्दील न करे सघी आहे, ऐं चैलेंज आहे त ईंदड़ दौर ताईं बि तब्दील कान थी सघंदी, कंहिंखे इहा ताक़त न आहे। अलाह साईं एॾी हिफ़ाज़त कई आहे। क़ुरान पाक जा जेके अहकाम आहिनि उहे बि महफ़ूज़ आहिनि। फ़ुक़हाए किराम जी हिकिड़ी जमात जंहिं क़ुरान पाक खे महफ़ूज़ कयो। क़ुरान में मसइला आहिनि निमाज़ जा, रोज़े जा, हज जा, ज़कात जा, वालदेन सां कीअं पेश अचे, घर वारनि सां कीअं पेश अचे, क़ुरान में महफ़ूज़ ज़िक्र आहे। पोइ उन्हनि फ़ुक़हाए किराम इन ते इस्तिंबात कयो, मसाइल कढिया, पोइ कई जुल्द ठहिया। कंहिं कंहिं आलिम 70 जुल्द, 80 जुल्द, 150 जुल्द, 200 जुल्द, ऐं हर हिकु जुल्द को 100 सुफ़नि जो, 200 सुफ़नि जो, 500 सुफ़नि जो, कई दफ़्तर ऐं लाइब्रेरियूं ठही वियूं। उन वक़्त खां वठी अॼु ताईं उहे किताब महफ़ूज़ आहिनि। मदारिस में किताब पढ़ाया वेंदा आहिनि। तव्हां वञी कंहिं बि मदरसे में विज़िट कयो, कहिड़े बि मकतब फ़िक्र में वञो, सुन्नियुनि जे वञो, शीअनि जे वञो, कहिड़े बि वञो, अब हीअ किताब जेको तव्हां कुदूरी पढ़ो था इहो कॾहिं तव्हांखे चवंदा भाई 500 साल पुराणो, हीअ किताब 1000 साल पुराणो। 1000 साल खां वठी जीअं लिखियल हो उअं ई लिखियल आहे, कंहिं बि तब्दील कान कई आहे। अब हीअ मसइलो छा आहे, हीअ मुफ़्ता बि कौल फ़तवा हिन ते आहे, पर हिन आलिम जो हिन जो ख़्यालु हीअ आहे, हिन जो हीअ आहे, उहे हर हिक जा ख़्याल राया उहे बि महफ़ूज़ आहिनि, उन्हनि में बि तब्दीली न आहे। जेके अॻे बाननि जा मसइला हुआ, मुकातब जा मसइला, मुस्लमान काफ़रनि जी जंग लॻी, काफ़र क़ैद थी आया त उन्हनि सां कीअं अहकाम कबा, काफ़रियाणियूं क़ैद थी आयूं त उहे ग़ुलाम चइबा, उन्हनि जा छा आहिनि हुकुम, हींअर बाना न आहिनि, पर मसइला अञा ताईं महफ़ूज़ आहिनि। छो त हाणे जॾहिं इस्लाम ऐं कुफ़र मुल्कनि जी जंग लॻे थी मसइला थियनि, उहे अञा ताईं महफ़ूज़ आहिनि, उन में बि का तब्दीली न आहे। क़ुरान पाक जे वास्ते सां क़ुरान जे सिखण लाइ जेके इल्म आहिनि, हाणे हिकिड़े खे अंग्रेज़ी ॻाल्हाइणो आहे, डायरेक्ट कोन ॻाल्हाईंदो, लिखंदो, सिखंदो, लफ़्ज़ गॾु कंदो, वरी पोइ ग्रामर पढ़ंदो। ॼमण सां उथंदे ई तव्हां ग्रामर कोन पढ़ाईंदा, पहिरें ॿिए क्लास खां पोइ हुनखे ABC सेखारींदा, पोइ लफ़्ज़ जोड़णु सेखारींदा, 2-3 साल लॻंदा जेसि ताईं हू वरी ग्रामर सिखे, अॻिते ॻाल्हाए। हाणे क़ुरान खे सिखण लाइ अरबी जा जेके इल्म आहिनि, सर्फ़, नहव, इल्म बयान, इल्म मानी, इल्म बदी, क़ुरान जे ॼाणण लाइ इहे इल्म आहिनि, इहे इल्म बि महफ़ूज़ आहिनि, इन में बि का रदो बदल न आहे। उहे बि पुराणे ज़माने जा किताब आहिनि, अॼु ताईं ईअं आहिनि, ऐं असां वारा किताब मटिजी विया। तव्हां जेके वॾी उमिरि वारा वेठा आहियो, तव्हां जंहिं दौर में प्राइमरी पढ़ी हींअर उहो किताब आहिनि ई कोन।
ऐं तव्हां खां नंढो आहियां, मूं जेके किताब पढ़िया उहे हींअर न आहिनि, पर ख़ुदि इस्लामिया जेका 10 साल अॻे मूं पढ़ाई ऐं हींअर 10 साल पोइ मटियल आहे, अञा 10 साल खां पोइ कहिड़ी हूंदी का बि ख़बर कान्हे का। इहे असां वारा जेके किताब आहिनि निसाब, अञा पोइ छा थींदो, 50 साल पुराणनि कीअं पढ़ियो, उहो सॼो निज़ाम तब्दील थियो थो वञे, मटिजी थो वञे, पर क़ुर खे सिखण वारा जेके इल्म आहिनि, क़ुर जो लहजो महफ़ूज़, क़ुर जो मानी महफ़ूज़, क़ुर जा अल्फाज़ महफ़ूज़, क़ुर जा अहकाम महफ़ूज़, क़ुर जंहिं ज़रिए हासिल कजे थो उहो बि महफ़ूज़। हाणे ॿुधायो त एतिरे अंदाज़ खां पोइ क़ुर में का तब्दीली थी सघे थी? इन खां पोइ बि जेकर चए त हीउ क़ुर मटियल आहे, को फेर फार आहे, त पोइ इन लाइ ईअं चइबो फ़इन्नहा ला तअमल अब्सार वलाकिन तअमल क़ुलूबुल लती फ़ी सुदूर। इहे अखियुनि जा अंधा आहिनि, अखियूं अथनि पर जेका दिलि जी अखि आहिनि उहा नज़र कान अथनि। कॾहिं कॾहिं माण्हू कंहिंखे ॾिसंदो आहे मिट माइट खे, पोइ या उस्ताद ॾिसे कंहिं शागिर्द खे, शागिर्द कॾहिं कॾहिं सुञाणींदे बि ईअं कन लाटार कंदो आहे, माइटनि खे सुञाणींदे पोइ छा चइबो आहे, अंधो थी वई जा, अंधो न हूंदो आहे, ॾिसंदो आहे, सुञाणी नथो मां तुंहिंजो उस्ताद आहियां। त माण्हू कॾहिं कॾहिं ईअं कन लाटार कंदा आहिनि, न सुञाणींदा आहिनि, पोइ उनखे चइबो आहे अंधो थी वई सुञाण। अंधो न हूंदो आहे, सॼो हूंदो आहे, उहो सायो करे हिकिड़ो नमूनो कंदो आहे। त जेको एॾे दलाइल खां पोइ चवे त क़ुर में का रदो बदल आहे, फेर फार आहे, मट सट आहे, त पोइ पंहिंजी सज़ा पाण ॼाणे। इन जे लाइ अलाह ताला ॿी जाइ ते फरमायो, कुल इन इज्तमाअतिल इंसु वल जिन्नु, ऐं पहिरां पैगंबर चईनि माण्हू ऐं जिन गॾिजो, ॿिया जेके तव्हांजा मददगार आहिनि उहे बि गॾिजनि, पोइ छा थींदो, क़ुर जहिड़ो आणे ॾेखारियो। पर फरमाए ला यातून बिमिस्लिही, हिन जहिड़ो न आणी सघंदो। वलो कुंतुम बअदुकुम लिबादिन ज़हीरा, हिक ॿिए जा केतिरा बि मददगार थी वञो त बि क़ुर जहिड़ो न आणे सघंदो, तव्हांखे चैलेंज आहे। ऐं उहो चैलेंज अॼु ताईं केरु न पुॼो सघियो आहे। मके में काबतुल्लाह ते जेको अरबी फर्स्ट क्लास शाइरी लिखंदो हो उहा हाई वेंदी हुई। पोइ जॾहिं सूरत कौसर नाज़िल थी, इन्ना आतोइना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानियका हुवल अबतर, हाणे इहो बहितरीनु कलाम हो हयूं जो उहो। हाणे उन पोइ वरी इनखे लाहे तरे जे इन खां भली शाइरी अचे, इन खां भलो कलाम अचे। ॿियूं शयूं तव्हां जेकॾहिं पढ़ंदव न, को किसो कहाणी नावेल 5, 8, 10 दफ़ा पढ़ी थकिजी पवंदो। क़ुर तव्हां सॼो ॾींहुं पढ़ो, तव्हांखे वक़्तु जे 10 ख़तमु कढो त बि न थकिबो। ॿियनि शयुनि जे पढ़ण सां थकिजी पवंदा। क़ुर जेतिरो पढ़ंदव अंदरि में घिरंदो ईंदो, क़ल्ब में सुकून ईंदो वेंदो। क़ुर जो मुनकिर जेकॾहिं को इनकारी करे त क़ुर जेको आहे सो हीउ मटियल आहे, कंहिं गार में हलियो वियो, को इमाम खणी वियो, पोइ इहो क़ुर जो मुनकिर आहे। छो त मां तव्हांखे जीअं ॿुधायो त अलाह चए थो त हिन क़ुर खे मूं वाज़े ऐं पधरो किताब चयो आहे। हाणे हिकिड़ो चए थो लिकल आहे, खुटल आहे, त पोइ पधरो न चइबो। ॿिया जेकॾहिं हुज़ूर खां पोइ माण्हुनि ठाहियो त तव्हां ठाहे ॾेखारियो। ॿिया जेकॾहिं ठाहे सघनि था, अॻे त एतिरा रसायल न हुया, सहूलियतूं न हुयूं। अॻे तव्हां असांखे पढ़ण लाइ सिखण लाइ वॾियूं तकलीफ़ूं करणियूं पवंदियूं, तालीम गाहूं, दर्स गाहूं एतिरियूं वेझियूं न हुयूं। हींअर तव्हां घरां निकिरो त पंध जे फ़ासिले ते स्कूल आहिनि, थोरो वेझो वञो मस्जिद आहे, क़ुर शरीफ़ तव्हां पढ़णु वञो, मदरसा पढ़णु वञो। अॻे जॾहिं तालीम पढ़ंदा हुआ, कोइटा वारे हाफ़िज़ अहमदुल्ला साहिबु ॿुधायो त असां पढ़णु वेंदा हुआसीं, मानी जो ज़िम्मो मदरसे वारा न खणंदा। मानी न आहे असां वटि, पाणी न आहे असां वटि, मानी बि न आहे, पाणी बि न आहे। पाणी बि 3 किलोमीटर पाण भरे ईंदव, खाइण लाइ, पीअण लाइ, कपिड़नि धोइण लाइ पाण खणी ईंदव। मानी कंहिं ॾिनव त खाईंदव, न मिली त बसि। मानी बि न, पाणी बि न, पोइ बि उहे पढ़िया एॾियूं तकलीफ़ूं करे। हींअर तव्हां मदरसनि में वञो, कहिड़े बि मदरसे में वञो, खाधो पीतो फर्स्ट क्लास, कपिड़ो लटो, ख़र्ची, साबुण, सभु शयूं मिलनि, कपिड़ो बि मिले। उहो तंहिंजे करे मौली साहिबु चवंदा आहिनि, तव्हां जेकॾहिं ॿारनि लाइ तंग थिया आहियो, ख़ुदिकुशी न कयो, असांजे मदरसे छॾे वञो, असां संभालींदासीं, पढ़ाईंदासीं बि, कपिड़ो लटो ख़र्चूं। मदरसे में हाणे वज़ीफ़ो मिलंदो आहे माहाना। जामिया उमर बकाई यूनिवर्सिटी कराची जे भरिसां टूल प्लाज़ा भरिसां मदरसो आहे, मुंहिंजो उस्ताद उते पढ़ाईंदो आहे। उलमा जेके फ़ारिग़ थी वेंदा आहिनि उते पढ़ंदा आहिनि। उते अंग्रेज़ी जो कोर्स बि आहे, इंग्लिश ग्रामर सिखे, अरबी ग्रामर सिखे, फतवा सिखे, जहिड़ो बि खोड़सर आहिनि। 2000 महीने ते बि ॾींदा आहिनि। खाधो पीतो सभु स्पेशल, सभु शयूं मिलनि पियूं। माना क़ुर जी तालीम एॾी मुफ़्त आहे, एॾी आसान आहे। मस्जिद में तव्हां क़ुर पढ़णु वञो, मदरसे में क़ुर पढ़णु वञो, तव्हां खां टको बि न घुरंदा।
ऐं दुनियावी तालीम केॾी ॾुखी आहे, पोइ उन जो क़दुरु आहे, हिन जो क़दुरु न आहे। अलाह साईं क़ुर खे एॾो मुफ़्त ऐं आम जाम कयो आहे। क़ुर जी हिफ़ाज़त अलाह कई आहे, केरु इन में बिगाड़े न सघंदो। जेकॾहिं को चाहे त उनखे चैलेंज आहे। 1400 साल अॻे ताईं न पुॼी सघिया, कंप्यूटर ऐं तव्हांजी जदीद टेक्नोलॉजी जवाबु ॾेई छॾियो, असां नथा पुॼी सघूं, छो त हिफ़ाज़त जंहिंजी रब करे उनखे केरु बि नथो चखे सघे। वाख़िर दावाना